जीअं जीअं ॾींहं नंढा थियण लॻंदा आहिनि तीअं तीअं माण्हुनि जे मिज़ाज ते नाकारी असरनि जो ख़तरो वधी वेंदो आहे। जेकॾहिं सियारे में अव्हांखे अक्सर उदासी, मायूसी ऐं अहिड़ियूं कैफ़ियतूं थियनि थियूं त ॼाणे वठो त ईअं रुॻो अव्हां सां न पियो थिए। असल में सॼी दुनिया में करोड़े माण्हुनि खे सीज़नल इफेक्टिव डिसऑर्डर जो मसइलो हूंदो आहे, जंहिं सबबु डिप्रेशन ऐं थकावट जहिड़नि मसइलनि जो शिकार थी वेंदा आहिनि। हिकु तहक़ीक़ ॿुधाए थी त मौसम जी तब्दीली सां मिज़ाज ते मुख़्तलिफ़ असर पवंदा आहिनि। तहक़ीक़ मूजिबि ॾींहुं नंढो थियण ते माण्हुनि खे क्लिनिकल डिप्रेशन थी सघे थो, जंहिंखे सीड चयो वेंदो आहे, पर कुझु माण्हुनि में इन जी शिदत मुख़्तलिफ़ थी सघे थी। मुहक़िक़नि जो चवणु आहे त सुस्ती महसूसु थियण सां गॾोगॾु माण्हुनि खे वधीक बुख लॻी सघे थी, जॾहिं त अहिड़ियुनि ग़िज़ाउनि जी ख़्वाहिश वधी वेंदी आहे जिन सां जिस्मानी वज़न में वाधि थींदी आहे। अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजी मसरूफ़ियतुनि में वधीक लुत्फ़ महसूसु नाहे थींदो, जॾहिं त ज़िंदगी फिकी महसूसु थींदी आहे। मुहक़िक़नि मूजिबि इहो डिप्रेशन जो हिकु क़िस्म आहे जेको कुदरती मौसम जे करे थींदो आहे। इन जी शुरूआति हर साल सियारे में थींदी आहे, जॾहिं त बहार ऐं गर्मियुनि में माण्हू ठीकु थी वेंदो आहे। मुहक़िक़नि वधीक ॿुधायो आहे त सिज जी रोशनी असांजे जिस्म लाइ कंहिं रेगुलेटर जीअं कमु करे जिस्म खे सिग्नल फ़राहम करे थी। माहिरनि सलाह ॾिनी आहे त निंड ऐं बेदारी जे हिकु शेड्यूल खे इख़्तियार करण बि अहम आहे, जंहिंसां डिप्रेशन जो ख़तरो घटिजी सघे थो।